बिल्कुल सही। मोहसिन बाबर साहब, 1 करोड़ का मथे आबादी रखंदड़ कराची शहर जो हमेशा कुछ शयुनि लाइ परेशान रहे तो उते मेन मसलो पानी जो भी हुजे तो मेन मसलो पानी जो K4 मंसूबे जे करे आहे। अच्छा, K4 मंसूबो जॾहिं शुरू कयो वियो 2007 में त उन जे लाइ 25 अरब रुपया बजट रखी वई हुई। हलंदे हलंदे उहा 200 अरब ताईं हिन वक्त पहुती आहे। करंट सिचुएशन इज दैट। पर हाणे अगर 2026 ऐं 27 जी बजट में असीं ॾिसूं था त उन लाइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ 10 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। छा सम्झो पिया त अञा कराचीअ जो अवाम कराची पाणीअ जे लाइ सफ़र कंदा या इहो मंसूबो केतिरो अञा ड्रेग इख्तियार कंदो? छा चवंदो इन हवाले सां? ही जेके मंसूबा आहिनि पाणी जा कराची जे लाइ घणे भाङे फेडरल गवर्नमेंट खां आया आहिनि ऐं ईंदा रहिया आहिनि जी। ऐं फेडरल जी फंडिंग फेडरल गवर्नमेंट कंदी रहे। फेडरल गवर्नमेंट कराची जे मामले में पहिरीं कॾहिं बि संजीदा नाहे रही। उन्हनि खे फिकर ई कोन्हे त कराची में 3 करोड़ माण्हू मुल्क जा रहनि था। कराची मुल्क जो इकोनॉमिक हब आहे, हितां जे माण्हुनि जी ज़रूरतूं आहिनि। कराची जो ॿियो मसइलो आहे त कराची जो तव्हांखे ख़बर आहे त अधु त KMC वटि आहे ई कोन, अधु ॿिए पासे हुनजा मैनेजर ॿिया के आहिनि ऐं उहो हुननि खां टैक्स वठनि था ऐं उन्हनि खे पाणी जूं सहूलियतूं नथा ॾियनि पिया। मां उन एरिया जी ॻाल्हि तव्हां सम्झी सघो था कहिड़ा एरिया उहे सिंध गवर्नमेंट वटि आहिनि ई कोन, उहे KMC वटि आहिनि ई कोन। त उन्हनि जी ज़िम्मेवारी बि KMC ऐं सिंध गवर्नमेंट खणे थी। हिन जे बावजूदि त उन्हनि खे ख़र्च करणु खपे हुन ते। सिंध गवर्नमेंट पोएं साल हिन साल ई सिंध गवर्नमेंट उन्हनि इदारनि उन्हनि पाणी जे लाइ सप्लाई लाइ 3-4 अरब अलॻि सां करे ॾिना आहिनि कि उन्हनि इलाइक़नि जे लाइ। K4 जा जेके मामलो आहे उन में बि फेडरल गवर्नमेंट जा डिज़ाइन जा मसइला ॿिया प्रॉब्लम रहिया आहिनि। उनजे करे उन्हनि सीरियस हिन में डेस्पाक हुन में इन्वॉल्व हुयो, पोइ वापदा इन्वॉल्व हुयो। उन्हनि कराची खे उहा अहमियत ॾिनी ई कान्हे, अॼु ताईं बि नथा ॾियनि। कराची जो मेगा इंफ्रास्ट्रक्चर मंसूबा जेके आहिनि कराची जा, तव्हां हुन में ॾिसो फेडरल गवर्नमेंट कीअं कनि लाटार कंदी रही आहे। तंहिंजे करे कराची में फेडरल गवर्नमेंट जेसि ताईं संजीदा इख्तियार न कंदी, सिंध गवर्नमेंट जी कुझु गवर्नेंस जा इश्यूज़ आहिनि मेजरली प्रॉब्लम रहिया आहिनि। KMC हुनखे डील न करे सघी आहे, सिंध गवर्नमेंट हुनखे हुन तरीक़े सां डील न करे सघी आहे। पर इहे मामला जेके घणे भाङे जेकॾहिं ज़िम्मेदारी पाण रखूं त उन्हनि माण्हुनि जी आहे। हिते MPM ॾिसो कराची में हिन हुकूमत खे आहे ऐं 2-3 साल थिया हूंदा, 3-4 साल थिया हूंदा मुर्तज़ा वार साहिब जॾहिं खां मेयर। इन खां पहिरीं 20-25 साल केॾी हुकूमत रही आहे? सही सभु ही मसइलो को 3-4 साल जो आहे। ही मसइलो 25 साल पुराणो आहे त किथे हुआ मुस्तफ़ा कमाल, किथे हुआ नेमतुल्लाह खान साहब, किथे हुई MPM? ये सभु जा सभु इन में बराबरि जा शरीक आहिनि। बुनियाद उतां विधल आहे। इहे मसइला ठीकु थींदे थींदे इहो पाणी जी सप्लाई कराची में ठीकु थींदे थींदे हिन टाइम लॻंदो। ॿी ॻाल्हि जेके मेट्रोपॉलिटन वॾा शहर हूंदा न 2.5-3 करोड़ जी आबादी वारा, दुनिया सॼी में पाणी जो मसइलो आहे। सॼी दुनिया में जिते जिते वॾा आहिनि शहर जिन जी आबादी वधीक आहे उनजे हिकिड़े हिसे खे पाणी मिलंदो हूंदो, ॿिए हिसे में पाणी न मिलंदो हूंदो। इहो प्रॉब्लम आहे सॼी दुनिया में। इनजी मैनेजमेंट बहितर करणी पवंदी। हिते टैंकर माफिया अलॻि आहे। टैंकर माफिया केरु थो हलाए? सभिनी खे ख़बर आहे जी। टैंकर माफिया जेसि ताईं हिते हूंदी ऐं हुनजी ॿेगी मथी पई आहे हिते, उन्हनि खे रोकण वारो कोन्हे, उन्हनि खे केरु रेगुलेट करण वारो कोन्हे। हीअं बि तव्हां ॾिसो सॼो टैंकर ते टैंकर ते हले थो कराची। सही। तो ये मां सम्झां थो काफ़ी कॉम्प्लेक्स इश्यूज़ आहिनि जिन खे रिज़ॉल्व करण जी ज़रूरत आहे।